इख्तिलाफ होन, इख्तिलाफ कोन हो, ये राय ही राय जण जो हक इते एहतियात कजो, जरूरी गाल तो क्या राय जण जो हक हर अहल मानू के आहे। हींअर सोशल मीडिया छा थी चवे त राय जण जो हक हर हिक के आहे, इहो जुमलो ग़लत आहे। सोशल मीडिया छा थी चए, ये तव्हांजे ज़हननि में विधल आहे ॻाल्हि, पोइ तव्हां छा था कयो, मुफ्ती फतवा थो ॾिए, तव्हां उथी बीठो त इहो वहम तव्हांजे ज़हन में त राय ॾियण जो हक़ हर हिक खे आहे, पोइ मुफ्ती मसइलो थो ॿुधाए, तव्हां हुन सां साम्हूं बीह करे चओ था न मुंहिंजी राय ही आहे, ग़लति आहे। इहो सम्झण ई ग़लति आहे त हर हिकु राय ॾेई सघे थो, न हर अहल राय ॾेई सघे थो। जेको अहल आहे, जेको फतवा जो अहल आहे, उहो राय ॾे। हदीस में हदीस जो अहल राय ॾे। मां अल्हम्दुलिल्लाह कुरान पाक जो हाफ़िज़ आहियां, क़िराअत जो बि मुंहिंजो कोर्स मिड़ई टूटो फूटो कयल आहे, ठीकु आहे। दरसे निज़ामी बि मूं पढ़ी आहे, बटन मुल्कनि जा मुंहं बि ॾिसी आयो आहियां। मुंहिंजो बाबो बि आलिम आहे, मिसाल थो ॾियां, ॿुधिजो सम्झिजो। हाणे तव्हां महिरबानी कयो, ॿिया न त भला राशिदी सैयद सगोरा हिमत कनि कि 10 एकड़ ॿनी जेका पंहिंजी काहींदा आहिनि न, वह 10 एकड़ बनी मेहरबानी फरमाए करे मुझे हवाले कन त हिन बेरे मां जेको आहे सो हुननि खे कणक थो पोखे ॾियां, या हुन मां जेको आहे सो ॿियो जेको फसल आहे उहो थो पोखे ॾियां। तव्हां चवंदा मौली साहब घोरिया पेर गॾिया पिया आहियूं, तूं वञी क़िराअत जो कमु कर, तूं वञी फतवा जो कमु कर, बनी तुंहिंजो कमु न आहे। छो अदा मां मुफ्ती न आहियां छा? छो अदा मां मौलवी न आहियां छा? छो अदा मूं अरबी में भी किताब पढ़िया हूंदा, सिंधीअ में भी पढ़ां पियो, उर्दू में पढ़ां पियो, तव्हांखे पढ़ायां पियो, भला ॿियो न त घटि में घटि मूंखे तव्हां पेश इमाम त मञियो था न। बनी जो तव्हां मूंखे 5 एकड़ 10 न, भला 5 ॾियो काई। हाँ तव्हां चवंदा न मौली साहब इहो तव्हांजो कमु न आहे, हर हिक जो कमु अलॻि आहे, पंहिंजो कमु आहे। ही सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो वहम आहे जे तव्हां असांखे पाण में वेढ़ाए करे ढांगो करे छॾियो आहे, ऐं असांखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। राय ॾियण जो इख्तियार हर हिक खे सभु चओ न आहे। चओ हर हिक खे चओ त मां सम्झायांव न, हर हिक खे। ये ख़ास तौर ते असांजा दोस्त स्कूलनि मां आया हूंदा, उन्हनि लाइ इहा शॉकेबल ॻाल्हि आहे। मौली साहब ॻाल्हि छा थो करे, इहा ई ॻाल्हि आहे। राय ॾियण जो हक़ हर हिक खे न आहे, हा हर अहल खे। जेको उनजो अहल आहे, जंहिंमें एबिलिटी आहे, उहो ॾींदो।